लायक वाह सॼे तर में बाहियूं ॿारे छॾियूं अथई। इलाइक़नि में तुंहिंजो अहिड़ो त हिरास पिखड़ियल आहे जो संझे खां पोइ खड़हूं बंदि ॼण राकास घुमी वियो आहे। वाह साईं वाह। वाह रे वाह रब्बू दादा वाह, तू भी कमाल जो माण्हू आहे। अलाए किथों किथों तो गूंजुनि जो शिकार करे अची। अम्मा जो कसम सरकार इहो ॿुधाइण पंहिंजे असूल में कोन्हे त केर किथां जो आहे। अगरि इहो ॿुधाइण शुरू कयुमि त तव्हां जहिड़नि इज़तदारनि जूं पॻूं मेरियूं नज़र ईंदियूं। भला असां ते बि को रहम ईंदुई रब्बू दादा, या सॼी उमिरि अब्बे वारनि जी ख़िदमत जो ठीको खयो अथई। यार वॼाए छॾी दिलावर ख़ान, मां बुखां तूं बुखाई ऐं तुंहिंजो अब्बो बुखाए। वॾा लाइक जे गोलियुनि जा पड़ाॾा ॿुधी टीवियुनि खां बि साह छॾाए वेंदो आहे। तूं हुकुम कर, तर में टांटा ॾेई ॾेखारियां टांटा। असुल घटि न कर, मुल्क में वाजट वॼाए छॾ। हाणे त ख़बर पियो न, जेके बि आस पास में बाहियूं ॿरियूं आहिनि इहे रईस नादिर ख़ान जा कम आहिनि। लाइक चांडियो नादिर ख़ान खां सवाइ को बि ॾोह न कंदो आहे। तूं त सफ़ा ॿार आहीं, जेतिरो पढ़ियल आहीं ओतिरो थो ॻाल्हाईं। छो न ॻाल्हाईंदुसि? रईसनि जो डपु तव्हांखे आहे, मूंखे न। सुञाणा थो नादिर ख़ान ऐं हुनजे पुट खे। ॿुधई पियो थो रेसन जो चमचो। वाह दिलावर ख़ान वाह, तुंहिंजी इज़त। छा ॻाल्हि आहे रब्बू दादा? वाह साईं, टके जो माण्हू तव्हां लाइ भौंके पियो। सिधी ॻाल्हि कर रब्बू दादा। छॾ दिलावर ख़ान, लूसी क़िस्म जा माण्हू तव्हांजे शान में गुस्ताखी था कनि। अम्मा जो कसम, इहे वात ॻाढ़ा छोरा तव्हांजे पेरनि जी मर हूंदा आहिनि। रब्बू दादा, केरु आहे असांजे शान में गुस्ताखी करण वारो? इहो वाइड़ो छोरो इजू। एजाज़ रब्बू दादा, फल हिकिड़ो खाइण वारा ॿ, पोइ जंग थींदी या न। पर ॾिसणो इहो आहे त इहो फल कंहिंजे
तू चैनी तरफन खां पुलिस जे घेरे में आई। भुलियो आई इंस्पेक्टर। पंहिंजे गिचीअ में कोखो विधो आहे। जे मां याकूब जो सिर न खणा मुंहिंजो नालो लाहे कुत्ते ते रखिजे वञा। दिल न लाहे, असल अहिड़ा धमाका कराए बस जो संदसि खोपड़ी माइटनि खे कान मिलंदी। हुई बि मुंहिंजूं घणे वक़्त खां हुन ते करटूं आहिनि। त पोइ अहिड़ा धूड़िया कढ बस जो ॾेहनि जा हां डरी पवंदा। याकूब मुंहिंजो सोट न पर मुंहिंजो भाउ मारियो आहे भाउ। याकूब तोखे न पर मुंहिंजे सीने में तो नाली हई आ। नूरो तुंहिंजो ई न पर मुंहिंजो बि भाउ हुयो। तुझी बहादुरी जी हक पूरे मुल्क के डिपार्टमेंट लाए काबिल फख्र है। थैंक यू सर। मिस्टर मोहम्मद याकूब, हैरत आड़ी तरफ का तुझे लाए बार बार मुबारकूं मिली रही हैं। सर आउं पंहिंजे फर्ज़ खां कॾहिं बि गाफ़िल न आहियां रहियो। तव्हांजो दुआऊं ऐं साथ रहियो त हिन मुल्क मां धाड़ेलनि जूं पाड़ू जल्द पटिजी वेंदियूं। असांजे डिपार्टमेंट के तो ते नाज़ है मिस्टर मोहम्मद याकूब। उन लाए अज मां तुझे शोल्डर प्रमोशन के कंफर्म तो करियां। सदाई ॿियनि जी ख़बरुनि में पूरा हो, कॾहिं असां सां बि रूह रिहाणी कयो न। ओ चरी मसे मसे त का सुठी ख़बर अखबार में छपी आहे। कहिड़ी? इंस्पेक्टर याकूब धाड़ेलनि जे हिकु गिरोह खे मारे विधो, जंहिं सबबु हुन जी तरक़ी थी आहे। रुगो ॿियनि जी तरक़ीअ लाइ थो सोची, कॾहिं इहो सोचियो अथई पंहिंजी तरक़ी कीअं थींदी? पंहिंजी तरक़ी? हा, पंहिंजी तरक़ी माना तुंहिंजी मुंहिंजी शादी। कमल, शादी ज़रूर थींदी, रुगो मुंहिंजी तइलीम मुकमल थी। एजाज़, तोसां मिलण जी आस मुंहिंजे मन में घर करे वई आहे। तूं जॾहिं साम्हूं ईंदो आहे त मुंहिंजी दिलि ख़ुशीअ में ईअं धड़कंदी आहे जंहिं कंहिं साज़ जे सुरनि खे छुअण सां मधुर आवाज़ मौज माणींदो आहे।